12 तारीख रबीउल अव्वल शरीफ जी हजरत रोज़े धनी रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन धाम धूम सां उर्स जी दावत कंदा हुया। जिंदगी मुबारक सादे नमूने सां मिस्कीनीअ में गुजारींदा हुया जीअं महबूब करीम जी सुन्नत आहे। पर मलफूज़ात शरीफ में आहे त उर्स शरीफ जे लाए हजरत रोज़े धनी रज़ी अल्लाह तआला अन्हु उम्दा ताम तैयार कराईंदो। सुभान अल्लाह। आम दावत हूंदी हुई वेझो खां परे खां गरीब मिस्कीन फकीर नादार आलिम मशाइख बुजुर्ग ईंदा हुया। जॾहिं ताम खाई करे फारिग थींदा हुया त मुझो मुर्शिद हजरत रोज़े धनी फरमाइंदो हुयो, लोटो हथ में खणी करे पाण फरमाइंदा हुया त अचो त मां तव्हांजा हथ धोराया। फकीर अर्ज कंदा हुया त क़िबला असां छाजे लाइ आहियूं? पाण फरमाइंदा हुया त मां इन जे करे ख़ुशीअ सां तव्हांजा हथ पाण धोराइण चाहियां थो जो हीअ दावत मुहम्मद मीर जी दावत ऐं अॼु जेके बि हिन दावत में आया आहियो सभई महबूब मदीने वारे जा मेहमान आयो हो। ज़ोर सां जो सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती दुनिया में जेकॾहिं केर कंहिं वटि मेहमान अचे उनखे इज्जत ॾिनी वेंदी आहे, उनखे सुठनि सुठनि लक़बनि सां यादि कयो वेंदो आहे। मूं वटि माशा अल्लाह फिलाणे बुज़ुर्ग घराणे जो माण्हू थो अचे आहे न। केर वरी अञा ख़ुशीअ में ॿिया लक़ब अलक़ाब ॾे जीअं ही मिस्कीन हजरत रोज़े धनी रज़ी अल्लाह तआला अन्हु जे दर जो हिकिड़ो अदना फकीर मोहब्बत में मूंखे रोज़े धनी जो शींह चवंदा आहिनि पर असां त गिदड़ जी बि हैसियत कोन था रखूं। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती त मोहब्बत में मेहमान खे केर केतरी इज्जत ॾे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जॾहिं महबूब करीम खे दुनिया में मोकिलियो त रब करीम हबीब करीम जे प्रोटोकॉल जो आलीशान बंदोबस्त फरमायो। सुभान अल्लाह। ज़ोर सां जो सुभान अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जा प्यारा बारहो क़ुरान करीम जूं आयतूं मुबारका मूं तिलावत कयूं आहिनि। अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे मुतअल्लिक़ मूं गुनहगार खे हक़ ऐं सच चवण जी तौफ़ीक़ अता फरमाए। सभई दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला हिन मदीने वारे जे ज़िक्र जे सदके में असांजी दुनिया ऐं आख़िरत बहितर फरमाए। आमीन। नेकिन वारी राह रब करीम असांखे नसीब फरमाए। बुरायुनि खां बुरनि जी सोबत खां असांखे बि बचाए। करीम रब शल असांजे अहलो अयाल खे बि पनाह में रखे। हाणे हिकिड़ो भेरो मोहब्बत सां वरी सरासरी पढ़ायो त मां तर्जुमो पेश कयां। सल्लल्लाहु अलैहि या अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कलामे मुक़द्दस में इरशाद फरमायो, या अय्युहन नबिय्यु इन्ना अरसलनाका शाहिदा व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निहि व सिराजम मुनीरा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, ऐ गैब जो खबरों ॿुधाईंदड़ हबीब करीम बेशक असां तोखे शाहिद बनाए करे मोकिलियो आहे। असां तोखे ख़ुशख़बरी ॿुधाईंदड़ बनाए करे मोकिलियो आहे। जहन्नम जे अज़ाब करे मोकिलियो आहे। वदाइयन इलल्लाहि बिइज़्निहि। रब करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, असां तोखे पंहिंजे इज़्न सां रब करीम जे हुक्म सां तूं अल्लाह जे तरफ़ दावत ॾियण आयो आहीं। ऐ महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां तोखे रोश
रोशन दियो बनाए करे मोकलियो आए जो सुभान अल्लाह। ये हबीब करीम जे लाए रब करीम लक़ब अलक़ाब जिक्र फरमाया। किथे रब करीम फरमायो त ये महबूब जेको तव्हां आयो आहे सभिनी जहाननि जे लाइ सरापा रहमत बणजी आयो आहे। किथे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मुस्तफा करीम खे कहिड़े लक़ब सां यादि फरमायो, किथे कहिड़े लक़ब सां यादि फरमायो। अॼु जेको मूं ख़्याल कयो आहे, इरादो कयो आहे, सिर्फ़ हिकिड़े ई लफ़्ज़ जे मुतालिक़ तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ रखंदुसि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, ऐ महबूब करीम असां तोखे रोशन दियो बनाए करे मोकिलियो आहे। चओ सुभान अल्लाह। छा बनाए मोकिलियो? रोशन दियो। इन ये जो तर्जुमो हज़रत रोज़े धनी रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे हिकिड़े शेर में समन सिद्धल लफ़्ज़ में फरमायो आहे। बुधण चाहियो था मता केर चवे त अहले सुन्नत वारा रुगो शेर पढ़ंदा आहिनि। ये न समझो त असां क़ुरान ऐं हदीस कोन था पढ़ी ॼाणिया। अल्हम्दुलिल्लाह जेकर मुस्तफा करीम जो शान हदीसनि मां कंहिंखे समझणो हुजे त उहो कंहिं सुन्नी आलिम खां सुभान अल्लाह। फिकर मुल्ले के कड़ी खबर महबूब जे शान जी हबीब करीम जा प्यारा उम्मती पर शान नज़म में शेर में इन जे करे भी सुठो तो लगे। हिकड़ी हदीस मुबारका तव्हां खे ॿुधायां। शमाइल तिरमिज़ी में इमाम तिरमिज़ी रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकड़ी हदीस मुबारका ज़िक्र फरमाई आहे। हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु का रिवायत आहे, फरमाए तो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं वक्त में 87 हिजरी में उम्र क़ज़ा जे इरादे सां मक्के पाक तशरीफ वठी आया। केड़ी हिजरी में? 7 हिजरी में। सीरत जिन पढ़ी आहे उन्हनि खे मालूम हूंदो। आलिम सगोरा माशाअल्लाह वेठा आहिनि साईं अल्लामा अता हुसैन सिकंदरी, अल्लामा साईं मोहम्मद इरफान सिकंदरी सखर का तशरीफ वठी आया आहिनि। ऐं मुंहिंजे इलाइक़े में साईं जिन मेहमान थी आया हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती तो मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जॾहिं न उम्र क़ज़ा 6 हिजरी में पाण करीम उम्रे जे इरादे सां निकिता हुया। 1400 सहाबन जो लश्कर वठी करे घणा 1400 सहाबी हुदैबिया जे मकाम ते पहुता। काफरन के खबर पई मक्के वारन के उन्हनि रस्ता रोक गई। नबी करीम खे मक्के पाक अचण खां झले छॾियाऊं। हाणे ओॾां नबी करीम इहराम ॿधी आया पर हिननि जो झले छॾियो त हाणे इहो इहराम कीअं कजे? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम फरमायो त हाणे इहराम खोले छॾियो। इहो असां जे मथां चूंकि पंहिंजे मथां असां लाज़िम करे छॾियो आहे, हाणे इहो असां जे मथां वाजिब आहे। इन खे क़ज़ा करे पोइ जेको काफ़रनि सां मुआहिदो थियो लिखत थी उन्हनि चयो त हिन साल ताईं मोटी वञो, ईंदड़ साल अचिजो। पोइ 6 हिजरी में पाण करीम वापसि मोटी विया। पोइ वरी 7 हिजरी में उहो उम्र क़ज़ा करण जे इरादे सां मक्के पाक आया। चो सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो हाणे जॾहिं 7 हिजरी में महबूब करीम मक्के पाक में अचण जा सहाबा किराम जो वॾो हुजूम आहे। हबीब करीम सां गॾु मदीने मां जेके महबूब करीम सां गॾु आया उहो सहाबनि जो वॾो तादाद हुजे।
हबीब करीम जड़े मक्के पाक में दाखिल थियण वारा आहिनि हज़रत अब्दुल्लाह इब्न रवाहा रसूलुल्लाह जो सहाबी आहे आशिक़ा शायर आहे रसूलुल्लाह जो नात ख़्वान सहाबी आहे जेकॾहिं हाणे त ख़ैर हू बि ॻाइनि था नातूं ॻाइनि था ऐं हाणे वरी हिन साल नई ॻाल्हि इहा आहे त मीलाद जा प्रोग्राम जा इश्तिहार बि शुरू करे छॾिया था सम्झो था सुन्नी आशिक़े रसूल अहले सुन्नत व जमाअत वारो असांजे अक़ीदे जी जेका ॻाल्हि आहे न चवंदासीं सिसी हली वञे त हली वञे अक़ीदे खां ज़रो अॻिते पोइते कोन थींदो समझो था हज़रत रोज़े धनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमाईंदा हुया त अक़ीदे में जबल वांगुरु मज़बूत हुजो छा वांगुरु जबल वांगुरु ये को ढब न हुजे कख पन न हुजे को लाणो न हुजे हेडा जी हवा आई हमरा हेडा वनी किरियो वरी हेडा जी हवा अचे तो हेडा वनी किराए छड़े ये न हुजे कारण टपड़न वारा अची छिकीन त भले जमायत जो बार हुजे उन्हें हलियो वरी को बिस्तराई मुल्लो को अची लगो तो वरी उन जे पुठियां हलियो वने यो अकीदो आ मस्करी आ तो बहचो हबीब करीम जा प्यारा उम्मती यो अकीदो आहे जेको बि अल्लाह ताला जी ज़ात बबरकात जे शान मुतालिक अकीदो आहे या मुस्तफा करीम समूरन नबियन सगोरन जे शान मुतालिक जेको अकीदो आहे उन ते जबल पहाड़ वांगुरु मज़बूत थी करे बीहणो आहे अर्ज़ कयमि न त असां जंहिं ॻाल्हि ते आहियूं चवंदासूं यार अक़ीदे जो मसलो आहे इन में को बि कंप्रोमाइज़ न आहे सम्झो था पर ही छा कंदा आहिनि ॾिसंदा त यार हाणे कुझु नथो थिए माण्हू रुगो सभु ईअं था कनि जॾहिं बि उर्स शरीफ़ अचे थो त पूरी दुनिया हाणे मीलाद मल्हाइण शुरू कयो आहे हेसि ताईं जंहिंखे हराम हराम चवंदा पिया आयासीं हाणे सभु था मल्हाइनि त हल भला असां बि हिन जे पुठियां पर अक़ीदो इहो कहिड़ो जेको हाणे जॾहिं तव्हांखे इहो जाइज़ नज़र आयो आहे माण्हुनि जे करे त पोइ हेसि ताईं जेको तव्हां हराम जूं फतवाऊं पे लॻाईंदा आहियो उहा कहिड़े हदीस जे किताबनि मां हुई कहिड़ी शरीयत हुई कहिड़े क़ुरान मां तो बहजो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती यो अक़ीदे जो मामलो इए कोन्हे को जो वज़न वक्त गुज़रण सां गॾु हो भटको रहे अक़ीदे में माण्हू जबल पहाड़ वांगुरु मज़बूत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती यो हबीब करीम जे अॻियां सहाबी सगोरो हली रहियो आहे महबूब करीम सवारीअ ते सवार आहिनि जीअं मक्के पाक में दाखिल थिया आहिनि हज़रत अब्दुल्लाह इब्न रवाहा रसूलुल्लाह जो सहाबी आहे उहो अॻियां हली रहियो आहे महार जे हथ में आहे अॻियां हली करे शेर मुस्तफा करीम जे शान में पढ़ंदो थो हले सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह चवे तो तखल्लू बनिल कुफ़ारे अन सबीलिही अल-यौम नज़रिबुकुम अला तनज़ीलिही ज़रबन युज़ीलुल हामा अन मक़ीलिही व युज़हिलुल खलील अन खलीलिही काफरन जा पुट्रो मता अज केर रसूलुल्लाह जे रस्ते में केर आयो आहे गुज़िरियल साल तव्हां साखे मक्के में जण खां रोके छॾियो पर हिन साल काबे जेका तव्हां जी मस्खरी आहे कतई तरह सां बर्दाश्त कान कबी चवे तो त ऐ दुश्मन अज भॼी परे थी वञो जेकॾहिं रस्ते ते आयो अहिड़ो
ॾेखारींदासूं जो तव्हांजे मथे जूं खोपरा जूं उॾामी जूं केरु दोस्त खे सुञाणे कोन सघंदो। अॼु भरी परे थी वञो महबूब जी मंज़िल थी आहे। सहाबी रसूलुल्लाह जो शेर पढ़ंदो पियो हले। समझो था? हज़रत उमर फारूक बीठो चईंस त यब्न रवाहा अतक़ूलु शेर बैन यदै रसूलिल्लाह व फी हरमिल्लाह। ऐ इब्न रवाहा रसूलुल्लाह जे अॻियां पियो हली ऐं अल्लाह जे हरम में आई। इते शेर पियो चई। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो था ऐ उमर इनके छॾे सुभान अल्लाह। चओ सुभान अल्लाह। महबूब करीम फरमायो त इनके छॾ इन जे करे त जेके मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में शेर हूंदा आहिनि। महबूब करीम फरमायो त दुश्मन जे दिल जे मथां ये तीर जे लॻण खां बि वधीक तेज थी गुज़रंदा आहिनि। जेको शान जो दुश्मन हुजे उनके भले त दिल ते मुंग डरजे। समझो था? जेको रसूलुल्लाह जे शान खां छिरके उन जे आॾो त रसूलुल्लाह जो शान बयान करणो आहे। हज़रत शाह अहमद रज़ा खान अलैहि रहमत तॾहिं फरमाईंदो हुयो दुश्मने अहमद पे शिद्दत कीजिए। मुहम्मद करीम जे दुश्मन से अख करड़ी हुजे। सुभान अल्लाह। ये बिस्तराई मुल्ला किथे भी नजर अचंदो उन्हनि खे ख़बर पवे त रसूलुल्लाह जा आशिक़ उन्हनि खे पंहिंजे ॻोठनि में अचण कोन ॾींदा। अहिड़ी गैरतधारी अल्हम्दुलिल्लाह सभई मुस्तफा करीम जा उम्मती गैरतमंद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिक़ आहिनि। पर ही दुख खां मां मूंखे झलियो बि वञे थो त मिड़ी इस्लाह जी ॻाल्हि हुजे पर हीअ असुल इस्लाह इहा आहे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अक़ीदे जी ख़राबी इन जहिड़ी ॿी का ख़राबी आहे कान। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आशिक़ फरमायो दुश्मने अहमद पे शिद्दत कीजिए। मुनकिरों से क्या मुरव्वत कीजिए। गैज़ में जल जाए बेदीनों के दिल या रसूल अल्लाह की कसरत कीजिए। तो कावड़ में भले तो दुश्मन जो दिलियों फाटी ये फाटनियो या रसूल अल्लाह जा नारा लगाइण सां। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह जो ज़ोर सां सभई वॾे आवाज़ सां चओ या रसूल अल्लाह। अञा मोहब्बत सां या रसूल अल्लाह। गैज़ में जल जाए बेदीनों के दिल या रसूल अल्लाह की कसरत कीजिए। अॻिते ॾाढी मज़ेदार ॻाल्हि कई आहे। जॾहिं मुस्तफा करीम जी विलादत थी हुई त किसरा जा कुंकरा जेके आहिनि ईरान जी सरज़मीन जा जेके बाहि जा पूॼारी हुया उन टाइम ते उन किसरा जा कुंकरा किरिया 14 कुंगरा उन रात में उन जो मजबूत किलो उन में ज़िलज़िलो अची वियो ज़रा पुरज़ा थी। यो कॾहिं जो जंहिं रात मोहम्मद मीर जी तशरीफ़ आई। सुभान अल्लाह।
जह रात में हबीब करीम अमर साण जे पेट मुबारक मां दुनिया जहान में जलवा अफरोज थिया उन ये रात में फारिस ईरान इन ये में ज़िलज़िलो आयो छो तो वे बादशाह जेके हुया बाह जी पूजा जा कोशा हुया माण्हुनि खे उन जे तरफ़ तरग़ीब ॾींदा हुया हबीब करीम जे अचण सां ई 14 कुंगरा उन जे कोट जा किरिया या रब करीम हिकिड़ी ख़बर ॿुधाए छॾी त हाणे बाक़ी 14 बादशाह इन जा रहंदा उन खां बाद में या समूरी रियासत फतह थी करे मुसलमाननि जे हथ में ईंदी ज़ोर सां चओ सुभान अल्लाह वो ये ख़बर अथव असां तव्हां सोचूं त भई 14 बादशाह अञा ईंदा इन खे त साल लॻंदा पर देर थी कान का मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके बिशारतूं अॻ में ॿुधायूं हुयूं हज़रत फारूक आज़म जे दौर ताईं 14 बादशाह जल्दी जल्दी मरी विया सैयदना फारूक आज़म जे खिलाफत जे ज़माने में ईरान समूरो फतह थी चओ सुभान अल्लाह त आशिक़ छा थो फरमाए चवे थो त महबूब करीम जी विलादत वारी रात फारिस में ज़िलज़िलो आयो किथे फारिस में ज़िलज़िलो आयो ऐं हाणे वरी महबूब करीम जे विलादत जो ज़िक्र कंदो त वरी नजद में ज़िलज़िलो ईंदो सुभान अल्लाह चओ किथे ज़िलज़िलो ईंदो नजद समझो था नजदी जिथां जा नजदी उते वरी ज़िलज़िलो तॾहिं ईंदो जॾहिं मुहम्मद करीम जे विलादत जो ज़िक्र कबो फरमाए तो मिसले फारिस ज़िलज़िले हो नजद में ज़िक्र आयाते विलादत कीजिए ज़िक्र आयाते विलादत कीजिए हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती हो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब करीम दुनिया जहान में मोकलियो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्रोटोकॉल जे लाए रब करीम दुनिया जहान में ये ऐलान कराया त ही महबूब करीम जेको हवाले आयो आहे यो समूरे दुनिया जहान में रोशन दियो बणजी आयो आ जो सुभान अल्लाह गाल सॼी याद आई हज़रत रोज़े धणी जे उन तर्जुमानीअ पाण फरमायूं त महबूब करीम रोशन दियो सुभान अल्लाह फरमाइन था मौला मुको तोखे दियो आलम थियो सब सोझरो हज़रत रोज़े धणी जी नात चओ सुभान अल्लाह पाण फरमाइन था त ए महबूब करीम रब करीम तोखे अहिड़ो त रोशन दियो बनाए करे मोकिलियो जो दुनिया मां ज़ुल्मतूं ऊंदाहियूं ख़त्म थी वयूं रुगो रोशनी रोशनी आहे सुभान अल्लाह मौला को तोखे दियो आलम थियो सब सोझरो ज़ुल्मात सब ज़ाया वई मौला मिलाई मुस्तफा जोर सां जो सुभान अल्लाह हबीब करीम जा प्यारा उम्मती हो असां तव्हां खे महबूब करीम जी उहा रोशनी मिली आहे उहा इस्लाम जी नूरानियत मिली आहे
महबूब करीम जो कलमो नसीब जो आहे एड़ा रब करीम सजा भाग भला गया अग में भी कौम थी गुजरियो आयन अवां बुधो दो आलिम सगोरन का कुरान करीम में अहादीस मुबारका में मौजूद आहे वे अगियो कौम तबाह थी वयूं बर्बाद थी वयूं उनन जे मथा अज़ाब नाज़िल थी विया अज उनन जो नालो निशान दुनिया जहान में कोने को पर अल्लाह ताला जे करम नवाज़ी आहे जो असां गुनाहगारन के रब करीम मुहम्मद करीम जे हिस्से में लिखी छडियो हो न त बुराइयों असां में बि आहे असां में भी बुराइयों आहिनि पर अल्लाह करीम जो करम जो महबूब जे सदके में रब करीम असां जो इज्जतूं बचाए छॾियूं आहिनि असां जे ऐबन ते रब करीम ढक ॾेई छॾियो केॾी महिरबानी सुभान अल्लाह हबीब करीम जा प्यारा उम्मतियो छा आहे असां वटि जेको अॻियुनि क़ौमनि में हुयो उहे बुराइयूं सभु असां वटि आहिनि या न हज़रत लूत अलैहिस्सलाम जी क़ौम में बदफेली जी बुरी आदत हुई उहा असां वटि बि आहे अल्लाह करीम हर कंहिं खे हिफ़ाज़त में रखे आमीन हज़रत शुआइब अलैहिस्सलाम जी क़ौम में फुर लुट हुई रस्तन ते वेही करे धाड़ा हणंदा हुया फुरू कंदा हुया रब करीम उन जो नालो निशान मिटाए छॾियो छा इहा बुराई असां में कान्हे हज़रत शुआइब सोहरे जी क़ौम मां पे तौर में ख़यानत कंदी नंढे हूंदे त असांखे यादि आहे त हू जेके साहिबी तोरींदा हुया उहो टाइम ते असांखे यादि आहे अलाए केतिरा फुरे विया सम्झो था नंढे ॿार खे शइ ईअं ई मिलंदी आहे झोली भरे अचे त फड़दा ॾेई छॾियो त इहे नंढे हूंदे जूं त हालतूं यादि आहिनि हाणे वॾे कंहिंखां इहा मतां माप में तौर में ख़यानत न थिए पर एतिरो ज़रूर थिए थो त खंड में कहिड़ी शइ मिलायो वेठा आहिनि चांवरनि में अलाए छा मिलायो वेठा हाणे त हर शइ वरी हथ जी ठही वई आहे चोथों हिसो असुल शइ आहे त टे हिसा ॿिया मिलायल पैसा पूरा वठणा आहिनि रब करीम पनाह में रखे आमीन चओ आमीन ये मोहम्मद करीम जे मथा कलमे पढ़ने वाली उम्मत ये न थे तो रसूलुल्लाह जे आलो शर्मिंदा थे मुस्तफा करीम मयारत दे ताज पूरन नबियन सगोरन जी समूरन नबियन सगोरन जी उम्मतू सामू बीठियूं आहिनि मुस्तफा करीम जी उम्मत जो बुराइयों ॾिसी करे नबी सगोरा छा चवंदा मता केर महबूब करीम जी उम्मत खे ॾिसी करे मयार ॾे ते इहे बुराइयूं त साॻियूं हिननि में बि हुयूं जिन बुराइयुनि जे करे असां जूं क़ौमूं तबाह थी वयूं इहे बुराइयूं त साॻियूं हिन क़ौम में बि हुयूं मता किथे मयार मिली वञे तंहिंजे करे हथ ॿधी करे गुज़ारिश थो कयां मुसलमान भाउ हिननि प्रोग्रामनि जो मक़सदु इहो ई हूंदो आहे ईअं न थिए ठीकु आहे वेठासीं गॾु थियासीं कुझु घड़ियूं ॿुधोसीं ज़िक्र उन खां पोइ वञूं त बसि सभु कुझु विसारे छॾियो ईअं न पर वापसि वञी जेको ॿुधो आहे उन ते अमल करे ज़िंदगी में तब्दीली आम सदाई हिकिड़े साॻे रस्ते सां हलंदा अचो इहो सही कोन्हे जेकॾहिं केरु ग़लति सोहबत में आहे केरु फुर करे थो को लुट करे थो को चोरी करे थो अंदर ही अंदर में तौबा करे रब करीम जे हुजूर में माफ़ी वठे जेकॾहिं कंहिं बि बुराईअ में केरु बि मुब्तला आहे
रब करीम जे हुजूर में माफ़ी वठे तो खुदा जो कसम आहे तो मदीने वारो मज़ार मुबारक में खुश थी वेंदो। जोर सां जो सुभान अल्लाह, अञा मोहब्बत सां जो सुभान अल्लाह। खोड़ सारा मसला कहिड़ियूं दर्द जूं दाहूं कया। असांजा कारोबार कहिड़े क़िस्म जा आहिनि। मुसलमान थी करे व्याज में वाणियुनि खां चवण ते चढ़ी वञे। कलमो मुहम्मद करीम ते पढ़ियो आहे, कदुर जो सुञाण रब करीम अॻियुनि क़ौमुनि में तुंहिंजो नालो कोन लिखियो, मुहम्मद करीम जी उम्मत में नालो लिखियो आहे, त तोसां रब करीम भलाई चाहिए। छो तो हरू भरू जहन्नम जे खॾ में पवी। हबीब करीम जा प्यारा उम्मतीयो याद रखो, हर उहा ॻाल्हि कयो। पहिरीं आलिमनि खां पुछो त शरीयत हिन जे बारे में छा थी चवे। यो कारोबार मुझो जायज़ या नाजायज़ आहे। मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो इन ये कलमे जो असा तवा के कदर कोन्हे को। असा के त इए यो कलमो मिलियो आहे जै जै के पीठी मानी पक्की मखण माखी असा जे कदे छपीअ ते ठही जुड़ी मिले खाइण में उन के केड़ी तकलीफ आए। पर याद रखो जेको वठी अचे किथां अन्न वठी अचे पीहे गोहे वरी पचाए कुछ न कुछ उनके जरूर खबर होंदी त मानी खाइण केतरी सवली आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो असा के कलमो ये घर में मिलियो आहे। असा तलवार खणी करे मैदान में विड़ी करे कलमो कोन हासिल कयो आहे। शुक्र कर जो रब करीम मुसलमान जे घर में पैदा फरमायो आहे। इन जे करे साखे कलमे जो कदर कोन्हे को। कलमे जो कदर पुछणो अथई त मुहम्मद मीर जे सहाबन का पुछ। सुभान अल्लाह जो हाफिज इब्न क़य्यिम जौज़ी उन एकड़े पंहिंजे किताब में एकड़ो वाक़ियो ज़िक्र कयो आहे। चवे थो पियो त एकड़ो शख्स हुयो काफरन जे घर में पैदा थियो हुयो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ाहिरी हयात तय्यबा जो ज़मानो आहे। सहाबी सगोरा रस्ते सां ईंदा वेंदा हुया। उन ये टाइम ते ओ शख्स छा कंदो हुयो, उन जो वालिद सगोरो जहान छॾे वियो। वालिद बि जो मुसलमान त कोन हुयो, पर जहानत जे ज़माने में उहो जॾहिं गुज़ारे वियो आहे। ही नंढो ॿार हुयो। हाणे हिन जी परवरिश जेका बि आहे उहा चाचे जे रहम करम ते आहे। हाणे चाचे जी मर्ज़ी आहे हिनखे कुझु ॾे या न ॾे। ईअं ही नंढो थी करे गॾु चाचे सां हलंदो रहियो। हिन जी अमड़ हुई, चाचो हुयो, ॿिया जेके बि मिट माइट हुया। बहरहाल ही नंढो अञा ई हुयो त हिन जो वालिद गुज़ारे वियो आहे। उहो छा कंदो हुयो, जॾहिं सहाबनि सगोरनि जो कंहिं बि इलाइक़े खां किथां को गुज़र थींदो हुयो, सहाबी सगोरा थक भञण जे लाइ जेकॾहिं कंहिं जाइ ते आराम कनि, कंहिं वण जे हेठियां वेहनि, त उहो नौजवान अची करे भर पासे में वेही करे मुहम्मद करीम जे यारनि जूं ॻाल्हियूं ॿुधंदो हुयो। सहाबनि जूं ॻाल्हियूं ॿुधी ॿुधी आख़िरकार हिनखे मुहम्मद करीम सां मोहब्बत थियण लॻी। चओ सुभान अल्लाह। जो मतलब बाद सहाबी पाण में वेही करे रसूलुल्लाह जी ॻाल्हियूं कंदा। सुभान अल्लाह। इनखे जो रसूलुल्लाह सां इश्क थियो। हिकिड़ो भेरो उन्हनि खे चई त मूंखे बि हा कलमे जी दौलत अता कयो, मां बि मुसलमान थिया। ख़ैर कलमो पढ़ी करे मुसलमान थियो। कुछ ॾींहं पंहिंजे चाचे खां इहा ॻाल्हि लिकाई। घर वारनि खे बि ख़बर पवण न ॾिनई। मसलो हुयो ॾुखियो। चाचो हिनखे को भाईंदो कोन हुयो। ख़बर हुयसि त जेकॾहिं मां इहो कलमो ज़ाहिर कयां त मूंसां हशर कहिड़ो थींदो। काफ़र ॾाढा सख़्त हुया।
जेको भी रसूलुल्लाह जे दीन में दाखिल थींदो हुयो त हू चवंदा हुया त ही साबी थी वियो आहे, फिरी वियो आहे। समझो था छा चवंदा हुया? ही फिरी वियो आहे, पंहिंजे अबन दादन वारे तरीक़े खे छॾे करे ही वरी ॿिए तरीक़े में हलियो वियो आहे, ईअं उनखे ग़लति सम्झंदा हुया। उन नौजवान कुछ टाइम महबूब करीम जी मोहब्बत सीने में सांढे करे लिकाए रखी, घर में कंहिंजे आॾो बि ॻाल्हि ज़ाहिर थियण कोन पियो ॾे। आख़िरकार महबूब करीम जी मोहब्बत हुई उहा किथे केतिरो लिकी रखण जी शइ आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो, आख़िरकार घर वारनि खे ख़बर पइजी वई त ही मोहम्मद करीम ते कलमो पढ़ी करे मुसलमान थी वियो आहे। चाचे ताईं भी खबर पहुंची वई। चाचे इनखे घुराए करे सख्त मार ॾिनी, चई त इहा ॻाल्हि छॾे ॾे, तोखे ख़बर हुजण घुर्जे त तोखे मूं पालियो आहे नंढे हूंदे खां वठी करे। जेकॾहिं तूं मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कलमो न छॾींदे, मां तोसां अहिड़ो हशर कंदुसि जो दुनिया ॾिसंदी तुंहिंजे पीउ जे हिसे मां विरासत मां तोखे ज़रो बि रुपयो पैसो कोन मिलंदो। ॿियो त छा, पर तुंहिंजे जिस्म ते जेके कपिड़ा पातल आहिनि उहे बि मां तुंहिंजा लाहे छॾींदुसि। कुझु बि तोखे